बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु असां पंहिंजी वीडियो में जेको आहे ख़ासि तौर ते हिकिड़ो जेको मसइलो पेश अचे थो त असां लिटरेचर रिव्यू कीअं कयूं या डेटा सर्चिंग कीअं कयूं, उन सिलसिले में मां जेको तव्हांखे कुझु सेखारण जी कोशिशि कंदुमि। ओके, सभ खां पहिरियों तव्हां पंहिंजे इंटरनेट ब्राउज़र में स्कॉलर scholar.google.com लिखो। ओके, गूगल स्कॉलर बेसिकली तव्हांजा रिसर्च आर्टिकल्स या ऑथेंटिक पब्लिकेशंस उहे शो कंदो आहे, उहे वेब पेजिस वग़ैरह। मूं हुन में सर्च कयो हुयो, फॉर तव्हांजो टॉपिक आहे नीड ऑफ ग्रेडिंग सिस्टम इन मॉडर्न एजुकेशन। सर्च कयो ग्रेडिंग इन एजुकेशन। ओके, आर्टिकल्स अची विया। हाणे ही जेका आहे इन जो आर्टिकल जो टॉपिक या उन जे टॉपिक में जेके तव्हांजा कीवर्ड्स आहिनि उहे अची वेंदा। बेसिकली हिन में तव्हांखे जेके फिल्टर करिणो पवंदो आर्टिकल्स खे। पहिरियों इहो ॾिसो त तव्हांजो टॉपिक छा आहे। मिसाल तव्हांजो टॉपिक आहे असां ग्रेडिंग सिस्टम जी ज़रूरत छो आहे, शागिर्दनि खे ABC ग्रेड्स में विराइण जी ज़रूरत छो आहे। त ही जेको पहिरियों आर्टिकल अचे थो असेसमेंट एंड ग्रेडिंग इन फिज़िकल एजुकेशन। हाणे असेसमेंट एंड ग्रेडिंग फिज़िकल एजुकेशन स्पोर्ट्स सां रिलेटेड आहे। हिन जा ऑथर्स आहिनि M. Matanin and D. Tannehill, जर्नल ऑफ टीचिंग इन फिज़िकल एजुकेशन 1994। ओके, इनखे साइट कयो आहे 1994 खां पोइ 128 रिसर्चर्स। लेटेस्ट आर्टिकल जेकॾहिं असां ॾिसूं त हिन खां पोइ 13 जो 2013 जो ग्रेडिंग मैथमेटिक्स एजुकेशन रिसर्च जर्नल्स। हाणे ही एजुकेशन रिसर्च जर्नल्स जेके मैथमेटिक्स में आहिनि उन्हनि जी ग्रेडिंग जे बारे में। All researchers are aware of increasing importance according to the ranking and grading of scientific journals। ये तारे टॉपिक्स सां रिलेटेड न आहे। ठीक आहे, ग्रेडिंग हायर एजुकेशन, गिविंग कंज्यूमर्स द इंफॉर्मेशन दे नीड। ग्रेडिंग हायर एजुकेशन जे बारे में माइनॉरिटीज़ इन अमेरिकन हायर एजुकेशन, recent trends, current prospects and recommendations। Interpretations of criteria based assessment and grading in higher education। That is a particularly ही सब टॉपिक्स हिक ॿिए खां अलॻि अलॻि है। ठीक है, ही तमामु जेको आहे न ब्रॉड टॉपिक आहे ग्रेडिंग इन एजुकेशन। तव्हां हिनखे थोरो स्पेसिफाई कयो। फॉर एग्जाम्पल मां चवां थो नीड ग्रेडिंग नीड इन early education। okay, early education में ग्रेडिंग जी नीड थोड़ा डिफरेंट अची है। impact of North Carolina's early childhood initiatives on special education। मुख्तलिफ आहिनि रीडिंग एंड लैंग्वेज इन द अर्ली ग्रेड्स। मोटिवेशन असां जेकॾहिं ग्रेडिंग जे बजाय कयूं असां कयूं मल्टीपल इंटेलिजेंसिस। in early education। early education for spatial intelligence, why, what and how। okay, ही जेके आहिनि तव्हांजो ही जेके जेको ही हिकिड़ो माना मुकमल आर्टिकल जे बारे में डिटेल आहे। त हिन तव्हांजा जेके कीवर्ड्स आहिनि जेके तव्हां मथे लिखिया आहिनि सर्चिंग में, हिते लिखिया आहिनि त सर्चिंग में
उहे तव्हांजा जेके आहिनि आर्टिकल में किथे किथे शो थियनि था। प्लस में ही आर्टिकल ग्रीन लाइन जेको लिखियलु आहे 2010 में पब्लिश थियो आहे। एजुकेशनल implications of the theory of multiple intelligences. He is related to the multiple intelligence in early education and using the multiple intelligence to enhance instruction for young children and young children with disabilities. The young children and multiple intelligences जो concepts सां गॾु क्रॉस थिए थो ऐं cited by 81। हाणे जेको आर्टिकल जेतिरा वधीक दफ़ा साइट थियो आहे, साइटेड बाय 249, साइटेड बाय 162, ओतिरो वधीक एक्सेप्टेबल आहे, छो त हिनखे वधीक रिसर्चर्स जेको आहे अॻिते रेफर कयो आहे त हिन आर्टिकल खां असां मदद वठी अॻिते हिन रिसर्च खे खणी आयूं। फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो आर्टिकल जेको आहे मुख़्तलिफ़ टॉपिक्स जे बारे में, अच्छा हिकु हिन में इहा ॻाल्हि बि जेका अहम करणी हुई उहा आहे त हीअ जेके PDF आहिनि इहे तव्हांजे लाइ अहम आहिनि, इन्हनि खे तव्हांखे डाउनलोड करणो आहे। हिते मां राइट क्लिक कयो, ओपनली कैन हिन जा PDF जेके आहिनि डाउनलोडेबल आहिनि, अवेलेबल आहिनि। अर्ली चाइल्ड एजुकेशन फॉर स्पेशल इंटेलिजेंस, वाई, व्हाट एंड हाउ। हाणे हिन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां एब्स्ट्रैक्ट पढ़ो। एब्स्ट्रैक्ट छा थो चए? 3 मेन सवाल हूंदा एब्स्ट्रैक्ट में, त व्हाट इज़ दिस रिसर्च अबाउट, okay, what is this research about, and what are the findings, okay, how we have done the research or what are the findings, okay, how we have done the research वो जो हिन में ठीक है। This article reviews, basically review article आहे। review article में मेन आर्टिकल्स के रिव्यू करे ॿुधायो वेंदो आहे त हिन में छा छा असांजे पास ॿियनि आर्टिकल्स में ख़बर पए थी। मिसाल तौरु हिकिड़े टॉपिक ते 10 आर्टिकल्स आहिनि त 10 ॾींहं जो रिव्यू जेको आहे हिकु आर्टिकल में समराइज़ करे ॾेई सघो था त हीअ जेके आहिनि अर्ली एजुकेशन एंड स्पेशल इंटेलिजेंस जे बारे में कहिड़ा कहिड़ा रिव्यू कया आहिनि, या उन टॉपिक ते उन्हनि जो रिव्यू हूंदो आहे त उन टॉपिक ते में कहिड़ियूं कहिड़ियूं डेवलपमेंट्स थियूं आहिनि, या जेको आहे फर्दर हिन में कहिड़ा सवाल अथनि था। ओके, हिन जा मेन पोर्शन्स बि थी छॾियूं। एब्स्ट्रैक्ट ऐं त आहे एब्स्ट्रैक्ट खां पोइ तव्हांजो इंट्रोडक्शन देन जेको आहे सेकेंड तव्हांजो हिन टॉपिक जे बारे में हिन जेको आहे एप्लीकेशन्स पहिरियों हिन खयो आहे mental transformations in infants and preschoolers। ओके, वधीक पढ़ण सां टाइम वधीक हलियो वेंदो। ही बुक हिन जो PDF अवेलेबल आहे अकेडमिया ते, एजुकेशनल इम्प्लीकेशंस ऑफ द थ्योरी ऑफ मल्टीपल इंटेलिजेंसिस। ओके, हिन जो इम्प्लीकेशंस फाइंड आउट करण जी कोशिशि कयूं एजुकेशनल रिसर्चर जर्नल 1989 में। इलाही पुराणो आहे पर को इम्पॉर्टेंट आहे, उहा थ्योरी जे तव्हां डेवलप थी आहे उन खां तव्हां थ्योरेटिकल आर्टिकल ठाहियो था त उन सिलसिले में ही तव्हां आर्टिकल्स पुराणा बि ॾेई सघो था जेके तमामु इम्पॉर्टेंट आहिनि। हिते हिकिड़ो टाइम पीरियड सिंस 2016 तव्हां जेतिरी लेटेस्ट रिसर्च खणंदो ओतिरो वधीक बहितर आहे हिन में, त हिन में जेके लेटेस्ट तव्हांजी रिसर्च आहे उहो रिफ्लेक्ट करे थी उन टॉपिक ते। पर्टिकुलर आहे मां सर्चिंग जेको आहे आर्ट आहे, तव्हांखे वक़्त सां गॾु हिन में ख़बर पइजंदी वेंदी त छा मां लिखां त सर्च थींदो छा। हाणे हिकिड़ो लफ़्ज़ मां लिखां थो एजुकेशन त हिकिड़ो जनरल टर्म आहे, जेतिरो तव्हां जनरल टर्म लिखंदो ओतिरा रिज़ल्ट्स वेग ईंदा, ऐं जेतिरा तव्हां स्पेसिफिक टर्म्स स्पेसिफिक जेको आहे ईयर्स ॾींदव त तव्हांजा जेके आहिनि ओतिरा एक्यूरेट रिज़ल्ट्स ईंदा ऐं तव्हांखे ॻोल्हण में सवलाई थींदी। अच्छा, हिन में आर्टिकल्स कुझु इम्पॉर्टेंट हूंदा आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल हाणे ही गूगल बुक्स में आहे, ही बुक जीअं ही आहे 1998 जो ही बुक आहे, बुक जो रेफरेंस बि ॾेई सघिजे थो, लेकिन उहा स्प्रिंगर जो एजुकेशन अर्ली चाइल्डहुड एजुकेशन जर्नल आहे यूज़िंग द मल्टीपल इंटेलिजेंसिस।
हाणे इन ते तव्हां वञी तव्हां हिन जो जेको आहे ॾिसी सघो था। ओके, हीअ आर्टिकल परचेस करण जो, पर जेकर तव्हांखे लिंक आहे लाइब्रेरी जो IBA जे अंदरि वेठा हो या कंहिं जो लॉगिन आहे तव्हांखे कंहिं यूनिवर्सिटी जो, त उतां खां पोइ तव्हां हीअ डाउनलोड करे सघो था। उनजे जेके स्प्रिंगर जी जेकॾहिं लिंक हूंदी वेबसाइट जी स्प्रिंगर लिंक जी, त HEC जी जेके तक़रीबन आहिनि उहो सभु हिन ते आहिनि। हाणे सिंध गवर्नमेंट बि शुरू कयो आहे कल्चर डिपार्टमेंट, उहो तव्हां डाउनलोड करणो। बेसिक आहे त पहिरियां तव्हां टॉपिक डिसाइड कयो, उन टॉपिक जे बारे में घणे खां घणो पढ़ो ऐं देन उन में ॾिसो त हुन में हू फर्दर ॿुधाईंदा त इन रिसर्च जेको आहे तव्हां फर्दर किथे हिनखे इस्तेमालु करे सघो था, या हिन में नवां ॿिया कहिड़ा सवाल पैदा थिया आहिनि जेके असांखे वधीक रिसर्च करणा आहिनि। Since 2016 to for example, okay, the development of multiple intelligence capabilities for early childhood development center, local administration organization in Cheney province. Okay, right click. Here is total 7 pages. The aim of this research is to promote multiple intelligence capabilities for early childhood care center of a sub-district administration organization in Chennai province. The sample applied for 51 children aging between 3 and 5 years old at Child Development Center, Hong Kong, MP. ओके, मेन जेके न हिकु त तव्हांखे इहो बि सर्च करिणो पवंदो त तव्हांजे टॉपिक जा ऑथेंटिक जेके जर्नल्स आहिनि उहे कहिड़ा आहिनि। ही जर्नल आहे मिसाल तौरु, इन जर्नल जी केतिरी वर्थ आहे उन रिसर्चर कम्यूनिटी में। आसियान जर्नल ऑफ ओपन डिस्टेंस लर्निंग, उहो तव्हांखे ॾिसणो पवंदो। ही जर्नल्स आहिनि, इहो त तमामु टाइम कंज्यूमिंग थी। ओके, रिलेटेड टॉपिक्स बि अचनि था। हाणे हिकु दफ़ो तव्हांखे कमु इहो करिणो आहे त हिननि PDF टॉपिक लिखो, देन जेको आहे टॉपिक लिखण खां पोइ इन्हनि जा रिलेवेंट टॉपिक्स, रिलेवेंट जेके आहिनि आर्टिकल्स, माना तव्हांजे बिल्कुलु टॉपिक सां रिलेवेंट जेके हुजनि त उनजो ज़िक्र हुजे, जेके तव्हांजी रिसर्च जंहिं ते कयो था फील्ड ते, उन फील्ड सां रिलेटेड हुजनि, त उन्हनि खे हवालो ॾेई करे तव्हां अॻिते वठी वेंदो। उनजो हवालो ॾेई, उनजो रेफरेंस ॾेई त हिन हीअ ॻाल्हि कई, हिन खां पोइ असां अॻिते वठी वेंदासीं। ज़रा फ़िलहालु तव्हां आर्टिकल्स डाउनलोड कंदो, आर्टिकल्स डाउनलोड करे उन्हनि खे पढ़ंदो, प्रिंट कंदो, कोशिशि करे प्रिंट कयो, न त स्क्रीन ते पढ़ो। हाणे जीअं हीअ बुक आहे त उन बुक मां पर्टिकुलर चैप्टर उहो टॉपिक्स तव्हांखे अची वेंदा। एब्स्ट्रैक्ट आहे, 3 सवाल हूंदा। What is this research about and how this research has been done and what were the results? 3 सवाल हूंदा एब्स्ट्रैक्ट में। इन 3 सवालनि में जेका तव्हांजो मैच थियनि था त तव्हां रिसर्च कीअं कंदव ऐं तव्हांजी रिसर्च छाजे बारे में। पहिरियों सवाल मैच थिए थो, तव्हां हुनखे रिव्यू में शामिलु कंदो, आर्टिकल लिटरेचर रिव्यू में शामिलु कंदो। लिटरेचर रिव्यू जो तरीक़ो इहो आहे त मेनली तव्हां जेको आहे
उनजो हिकिड़ो ख़ुलासो पेश कंदो त हीअ रिसर्च जेका आहे हिकिड़ी समरी पेश कंदो त हीअ रिसर्च छा जे बारे में आहे, सही आहे, लिटरेचर रिव्यू में। जेकॾहिं हुनखे रिज़ल्ट्स खे कंपेयर करिणो आहे त हिन रिसर्च जा रिज़ल्ट्स जेके आहिनि उहे असांजी रिसर्च सां केतिरो मैच थियनि था या केतिरो कंट्राडिक्टिंग आहिनि, त पोइ उहो वरी हुनजे आख़िर में फाइंडिंग्स में वरी हुनखे रेफर कंदा आहियूं। पर फ़िलहालु हिन स्टेज ते लिटरेचर रिव्यू में तव्हां जेको आहे हुनखे त ही एग्ज़ैक्टली जेको आहे हाउ इट इज़ रिलेटेड टू अवर रिसर्च। त मिसाल तौरु हिकिड़ी टॉपिक ते हिकिड़ो ऑलरेडी माण्हू रिसर्च करे चुको आहे ऐं तव्हां हुनखे रेफर न कयो त इहा हिकिड़ी जेको आहे न अनएथिकल शइ आहे रिसर्च कम्यूनिटी में। त हुन ऑलरेडी तव्हां हुनखे रिसर्च कयो आहे, हुनखे तव्हां रेफर न कयो त ऐं साॻी शइ तव्हां प्रोड्यूस कई त तव्हांजी रिसर्च जो को फ़ाइदो न थियो, तव्हांजी रिसर्च जो को फ़ाइदो कोन थींदो। छो त तव्हां जेको आहे नई ॻाल्हि कोन था कयो, तव्हां पुराणी ॻाल्हि जेको आहे बग़ैर हुनजो क्रेडिट ॾियण जे तव्हां पंहिंजी तरफ़ां करे छॾी। रेप्लिकेट बि कयो था त बि तव्हांखे हवालो ॾियणो पवंदो आहे त भाऊ मां हुन रिसर्च पंहिंजे कॉन्टेक्स्ट में कई, पंहिंजे जेको आहे इलाइक़े में कई, पंहिंजे स्कूल में कई, ऐं हिन वक़्तु उहा रिसर्च या उहे शयूं मां फाइंडिंग्स ॻोल्हण थो वञा पंहिंजे स्कूल में या पंहिंजे इलाइक़े में, त पोइ बि हुनजो हवालो ॾियणु लाज़मी आहे त हुननि जी जेके फाइंडिंग्स हुयूं या हुननि जे तरीक़े सां रिसर्च कई उहो ई हुयो, ऐं जे रिसर्च जो मक़सदु जेको आहे छा हुयो। त मेनली जेको आहे लिटरेचर रिव्यू में उन जूं फाइंडिंग्स ई ईंदियूं त असां हिन फलाणे जेको आहे हीअ शइ ॻोल्हे लधी, उन खां पोइ हीअ शइ ॻोल्हे लधी। मां हिकिड़ो मिसाल ॾियां त फिज़िक्स में पहिरियों कुझु साइंसदाननि इक्वेशन्स ठाहियूं, ॿियनि हुनजो अची करे हुन इक्वेशन्स जे हिसाब सां मशीन्स ठाहियूं, त हुननि उन इक्वेशन्स वारनि जो हवालो ॾिनो। वरी मशीन्स वारनि उन्हनि जे जेके एक्सपेरिमेंट्स कया ॿियनि अची करे हुन ते मुख़्तलिफ़, त कंहिं टेलीस्कोप ठाही, पोइ हुनजी जेको आहे टेलीस्कोप जो हवालो ॾिनो त हिनखे कीअं इम्प्रूव करे सघिजे थो। नेक्स्ट जेको आहे हुनजी इमेजिस ते रिसर्च थी ऐं फर्दर, त हिकु जेका आहे बुनियाद ते उहा शइ मथे खॼंदी वेंदी आहे। जेकॾहिं हुन शइ जो बुनियाद ई न हूंदो त तव्हां हुनखे किथे फिट कंदो पंहिंजी रिसर्च खे। त तव्हां कहिड़े जेको आहे फील्ड जे बारे में ॻाल्हायो था, तव्हां कहिड़े जेको आहे टॉपिक जे बारे में ॻाल्हायो था, उन टॉपिक ते पहिरियां छा रिसर्च थी चुकी आहे, त उन एप्रोच सां तव्हां लिटरेचर रिव्यू लिखंदव त हीअ जेके आहिनि फील्ड हिन सां रिलेट करे थी, ऐं इन खां पोइ असां हिन में हीअ शयूं जेके आहिनि असांजूं पहिरियां थी चुकियूं आहिनि या इम्प्रूव थी चुकियूं आहिनि, फर्दर हीअ जेके ॻाल्हियूं आहिनि इहे इम्प्रूव थियणु घुरिजनि, ऐं हुनखे असां हिन तरीक़े सां हिन जो सॉल्यूशन्स ॻोल्हे सघूं था। रिसर्च कंहिं सुवाल जो जवाबु ॾींदी आहे, कंहिं प्रॉब्लम जो मसइले जो हल बि ॿुधाईंदी आहे, त मसइले खे आइडेंटिफाई बि कंदी आहे त मसइलो छा आहे। त एक्सप्लोरेटरी कयो था या जेको आहे तव्हां काज़ एंड इफेक्ट रिलेशनशिप जेके आहे रिसर्च कयो था, त या जेको आहे तव्हांखे प्रॉब्लम जो सोल्यूशन कयो था, मोस्टली एक्शन रिसर्च ई तव्हां वटि थींदी। इन सिलसिले में तव्हांखे जेको आहे पहिरियों स्टेप इहो ई आहे त what others have written about the same topic and what they have written, okay, and what they have already found। पहिरियों स्टेप तव्हांखे इहो आहे। इन इनशाला तव्हां जेको आहे हिन में जॾहिं डाउनलोड करे आर्टिकल्स पढ़ंदव तव्हांजे अॻियां जेको आहे पिक्चर क्लियर थींदी वेंदी त हिन टॉपिक्स ते जेको आहे छा छा पढ़णु खपे ऐं छा हिन में पढ़ण जे लाइ मौजूदु आहे। उन खां पोइ तव्हांखे फर्दर जेको आहे हुनजा मेथड्स बि ईंदा उन्हनि ई आर्टिकल्स में। फॉर एग्ज़ाम्पल हॉवर्ड गार्डनर जी हिते डायरेक्ट लिखियलु आहे जेको आहे बानी रिसर्च जो पहिरियों हुनजो PDF। त जेकॾहिं हिन मल्टीपल इंटेलिजेंस ते कयो ऐं हार्वर्ड गार्डनर खे तव्हां न पढ़ियो त माना तव्हांजी सॼी रिसर्च ई बेकार आहे, छो त जंहिं शुरूआति कई उनखे ई न तव्हां न पढ़ियो त पोइ तव्हांजी बाक़ी कमु कहिड़े कम जो। त जंहिं शुरूआति कई उन खां पोइ हुनखे अॻिते ॿियो केतिरे कहिड़ी फील्ड में हुन जेको आहे रिसर्च कई, कंहिं हुनखे किथे अप्लाई कयो, कंहिं हुनखे किथे अप्लाई कयो, उहो उन मां जेकॾहिं का शइ रहिजी वई त उहो तव्हां सां रिलेट जेकॾहिं करे थो त पोइ इम्पॉर्टेंट आहे। जे रिलेट नथो करे त पोइ जेको आहे उहो पढ़ो या न पढ़ो सां तव्हांजो फ़र्क़ु न पवंदो। त
पर हिकिड़ी शइ जेको बानी आहे उन जे थ्योरीज़ खे तव्हां न पढ़ो त उन खां सवाइ जेको आहे मुमकिन न आहे त उन फील्ड ते उन टॉपिक ते उन वेरिएबल्स ते तव्हां रिसर्च करे सघो। ओके, अॼु जो जेको आहे लेक्चर मुंहिंजे ख़्याल में काफ़ी आहे, हिन ते तव्हां कमु कयो। नेक्स्ट जेको आहे मूं सोचियो आहे त तव्हांखे मेंडले में PDF जेके आहिनि मैनेज करणु या डेटा मैनेज करणु, मेंडले अची वियो, सेव टू मेंडले, हिन में प्लगइन इंस्टॉल थियल आहे, MENDELEY, मेंडले सर्च कयो। ओके, ही जेको आहे सॉफ्टवेयर आहे जेको मुंहिंजे ख़्याल एल्सवेयर वारनि जो आहे, पब्लिशिंग हाउस आहे तमामु। ओके, हिन में तव्हांखे हिकिड़ो अकाउंट ठाहिणो पवंदो ऐं प्लस में हिन जो सॉफ्टवेयर जेको आहे उहो डाउनलोड करणो पवंदो। ठीकु आहे, डाउनलोड मेनली इहो तव्हां डाउनलोड कजो, अकाउंट ठाहिजो, त इन खां पोइ फर्दर हुनजे इस्तेमालु असां सिखंदासीं नेक्स्ट लेक्चर में। थैंक यू वेरी मच। अल्लाह हाफ़िज़।